दुरूद मुझे साईं करीम सय्यदी बिस्मिल्लाह ये दरजानी प्यारे दोस्त तादान जो रहमत नाज़िल फरमा हज़रत बिल्ला अल्लामा व मौलाना अल्लाह साईं अली हसन अल्लाह जो सजो दिया तवज्जो समझी नसीहत इंसान आईने जे मिसला सामो जो कुछ हूंदो आईने में नजर ईंदो इंसान तबीयतन फितरतन इनइकासी शख्सियत हूंदो सोनी जिंदगी में चइजे इंसान आदतुन जो चोर केॾो वॾो नेक साले पुरुष हुजे कुछ ॾींहं कुछ महीना के मवालीअ जी कचहरीअ में वञी वेहे भंग पीअण वारे जी सोचत में वञी वेहे हिकिड़े ॾींहुं हे सूफ़ी दरवेश निमाज़ी रोज़ेदार हिकिड़े ॾींहुं उन भंग वारे चिलम वारे हीरोइन वारे नशई जी संगत में पाण बि नशई केॾो बि सुठो माण्हू हुजे के चोर सां गॾु रहे हिकिड़े ॾींहुं इन में बि चोरी जी आदत इन लाइ अल्लाह जे वलियन अल्लाह जे बरगुज़ीदा कानन जाब तबलीग कई जाब नसीहत कई जो कुछ पंहिंजी मेहनत माण्हुनि जे लाइ कई उन जो वॾे में वॾो हिसो हे हुयो माण्हुनि खे सुठी सोबत में वठी आवाज़ साफ़ करी जेतिरा वली आया जेतिरा वली थिया जेतिरा अल्लाह जा कान आहिनि उन्हनि समूरनि जी तालीम खे ॾिसंदो उन्हनि जी समूरी तरबियत ते नज़र विझंदो त तव्हांखे हिकिड़ी शइ नज़र ईंदी उहा हूंदी सुठी सोबत रहे माण्हुनि खे वठी वञो माण्हू केॾो बि पुछड़ो छो न हुजे केॾी बि संगत बुरी में छो न हुजे जे नेकनि जी संगत में वेहंदो आहे हिकिड़े ॾींहुं पाण नेक बणिजी चोर हुजे ज़ालिम हुजे ज़ानी हुजे जाकिर हुजे केॾो बि गुनाहनि जी दल जे अंदरि रंग छो न हुजे पर जे अल्लाह वारनि जी नज़र पइजी वेंदी आहे अल्लाह वारनि जी संगत नसीब थी वेंदी आहे अल्लाह जे बरगुज़ीद थी वेंदी आहे उहो बुरो पंहिंजी बुराई छॾे अल्लाह वारनि जे लड़ लॻंदो आहे उहो बि अल्लाह वारनि अल्लाह जा बाना अल्लाह जा प्यारा कंहिंखे नज़र कंदा आहिनि त उन्हनि जी नज़र जो कमाल हूंदो आहे जो उन्हनि जी मुर्द दिलि खे अल्लाह जे ज़िक्र सां आबाद हिकिड़ी हदीस थो ॿुधायां तव्हां कुझु पाण में था ॻाल्हायो कुझु हिते होॾे था ॾिसो ॿिए कीअं न थियो मां वॾो पंधु करे तव्हां ॾे आयो थोड़ी 5 मिनट की नसीहत बना दे मुझे जानी मुझे मिठा मदीने वाले साईं की हदीस अन नज़र सहमुन मसमूमुन नज़र हिकिड़ो अहिड़ो तिखो तीर आहे जो जेके लगे उनके ठाए तीर हूंदो तीर गोली लगे तो जख्म थींदो गोली लगे तो जिस्म में घाव थींदो रक्त बहंदो जिस्म के चीरे गोली अंदर हली वेंदी कने कने गोली मौत जो शिकार करे छॾींदी
के गोली लगे त मानू जख्मी थींदो आ कदे जख्मन जा ताब नसन दे उन हिकड़ी गोली जे करे मानू मरी पवंदो मदीने वाले साईं फरमायो त हिकड़ी नजर वा सुठी बी नजर वा बुरी जदे बुरी नजर के जे लगदी आ त उहा हिकड़ी तिखे तीर वांगुर मानू जे जिस्म के घाए छडींदी आ मानू के तबाह करे छडींदी आ बर्बाद करे छडींदी आ छो जो यो नजर जो कमाल हुंदो आ जो नजर एड़ी खराब आ जो बीठल उठ के कोहराए देखरे तई पहुंचाए छडींदी सुभान अल्लाह करे मदीने वाले साईं फरमायो तो नगड़ा बार है नगड़ा बार उन्होंने के कुल औज़ बिरब्बिल फलक कुल औज़ बिरब्बिन नास सुबह शाम पढ़ी नम करना वनो इने सदा जे बचन के नजर न लगे सुभान अल्लाह बुरी नजर इंसान के बर्बाद करे छडींदी है बुरी नजर इंसान के गलायो सुनता बात में कोनो में नजर लगे तो उन्हें के देखड़े कहीं पहुंचाए छड़ी दिया दूसरे जी नजर में एडो कमाल हुंदो आ तो सुठी नजर जो छाप मारो नजर जो छाप मारो सुभान अल्लाह मुझे बैठो पीर मुझे सुनो दस्तगीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर की चोर ते नजर पया उनके विलायत दा ताज पर एड़न बादन के जिनकी नजरों तासीर वाली हैं जिनकी अखियों में अल्लाह असर रखियो आ जिनकी दीदुन में अल्लाह कमाल रखियो आ एड़न बादन जे लाए अल्लाह करीम फरमायो आ इन्हनि जी कचहरीअ में वेंदा जेके अहिड़नि माण्हुनि जी संगत में वेंदा आहिनि त अल्लाह ताला हिननि जे सदके उन्हनि ते बि करम कंदो आहे जेके इन्हनि पाकीज़ नज़रुनि वारनि जे साम्हूं वेंदा सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु
तुझा रोजा, तुझा हज, तुझो खैरातूं, तुझो ज़कातूं जेकर तू कायम ऐं दाइम रखण चाही तो अल्लाह जे के यार सां वञी यारी रखो। जी संगत में वेहो जेको सुबुह सांझी उथंदे वेहंदे चवंदो आहे हर वेले पंहिंजे मालिक जी बचर कंदो आहे, हर घड़ी पंहिंजे रब जी दरबार सां ज़ुबान खे आबाद कंदो आहे। जॾहिं इन जी संगत में वेहंदे त तुंहिंजी निमाज़ खे बि तमामु मिलंदो, रोज़नि खे बि वाधारो मिलंदो, तुंहिंजी नेकियुनि खे अल्लाह वधाईंदो। नेकियुनि में दिलि तॾहिं लॻंदी जॾहिं तूं अल्लाह वारनि सां वेह। असां अहले सुन्नत वारा अल्लाह वारनि जी महफ़िल हिन लाइ सजाईंदा आहियूं त अल्लाह वारनि जो जेॾीमहिल ज़िक्र थींदो आहे त इन्हनि जे मथां अल्लाह जी रहमत जा मींहं वसंदा। शुरू किया मौसम चेंज थी वई। अल्लाह वारनि जो तस्करो दे अल्लाह पंहिंजी रहमत जा इज़हार ज़रूर कंदो आहे। तो करीम फरमायो मुझे रब मालिक किसे फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी। ये जगह आयत पढ़म रब तो फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम, पंहिंजो पाण खे वञी उन्हनि सां रलाए विहार, पंहिंजो पाण खे वञी उन्हनि जे लड़ लॻाए, पंहिंजो पाण खे वञी उन्हनि सां गॾु विहार जेके सुबुह सांझी चवनि था अल्लाह, जेके उथंदे वेहंदे पंहिंजे मालिक जो मिठो नालो पुकारनि था, जेके सुबुह सांझी पंहिंजे मालिक खे यादि कनि था, उन्हनि सां गॾु पाण खे वञी रहाए। जॾहिं उन्हनि सां वेहंदे त मां अल्लाह तोखे ॿुधायां थो, मां अल्लाह ऐलान थो कयां, मां रब तोखे अटे छॾींदुसि नवाज़े। हलो अल्लाह वारनि जो वेहण आहे हूंदो, हलो वेहण आहे कुरान ॿुध अल्लाह वारनि जी कचहरीअ में वेहण जो अल्लाह दर्स कहिड़ो थो ॾे। रब थो फरमाए जेमहिल अल्लाह वारनि वटि वञी वेहो युरीदून वजहहू वला तअदु ऐनाक अन्हुम, पंहिंजूं अखियूं उन्हनि जे चेहरनि खां हेॾे होॾे न फेरींदा वञो। पाकीज़ा इंसान एड़न पाकीज़ा नफूस जे कचहरीअ में वेहो वला तअदु ऐनाक अन्हुम, पंहिंजूं दीदूं उन्हनि खां न फेराईंदा वञो, हेॾे होॾे न ॾिसंदा वञो, मतां अल्लाह जी कचहरीअ में वेही हिन हुन जी बचर कयो, हुन जी ॻाल्हि कयो, अखियूं हेॾे होॾे फेरियो। मूं अल्लाह खे इहा ॻाल्हि नथी वणे, मां अल्लाह चाहियां थो त मुंहिंजे प्यारनि जी इज़त वास्ते उन्हनि खे ॾिसंदा
बंधो वनी में हरू हरू खुशबू ही गई सुभान अल्लाह सुभान अल्लाह अतो वठी या ना वठी पर चलो दुकान दे बैठो केरीमल मुश्क जी खुशबू ही गई केरीमल अंबर जी खुशबू ही गई केरीमल ऊद जी खुशबू ही गई केरीमल केहड़ी अतुर जी केरीमल केहड़ी अतुर जी खुशबू जा हुल्ला तुझे नक में तुझे जिस्म पे तुझे दिल दिमाग के मुअत्तर करे चलीला ये अल्लाह वाला है जिंदगी कचहरी में हर लम्हे हर घड़ी अल्लाह जी मोहब्बत जा नित नवा राज अल्लाह जी मोहब्बत जा कई इसरार राज इनकी कचहरी में अफशा थी कायम खुलंदा है ज़ाहिर थी कायम जेके अल्लाह वाला सा बेहदा है वो उन्हनि जे मथां उहे इसरार खुलंदा है जो वेठा ज़मीन ते हूंदा आहिनि पर उन्हनि जूं दीदूं अर्श मुअल्ला ताईं पहुची वेंदियूं आहिनि कमाल छा थींदो आहे उन्हनि जो कमाल अल्लाह छा फरमाईंदो आहे जो हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो ॿिया माण्हू अल्लाह जे पाने इज़र वटि आयो सुभान अल्लाह साहिब किताब नबी अल्लाह ताला जो किताब अता फरमायो है शान वाला है उलुल अज़म पैगंबरन में शुमार एक वली वट आयो नबी के वली वट दुनिया की केड़ी हाजत हुई दुनिया वारन के रब दिखारो तो हे दे शान वाला वो वली वट वञा जेकरे हमारे अंदर में नूर थी वया त अल्लाह वारन ने पंथ कयो हर तोला वारो सदाए सुभान अल्लाह हर पासे अल्लाह सिगरेट जा सुट्टा का लगन आया नहीं शराब जी की बोतल बंदी बिखरी बाबा साईं ने फरमाया कि मुर्शिद करीम तो एकड़ा वरी पेला भंग तो जो पियोदा भंग घुमो पियोदा चर्श घुमोदा अर्श ये पण के अल्लाह वाला दसदा है और रब तो फरमाया बुदो अल्लाह वाली निशानी ये तो जो पूरे कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन उन्हनि जो वेहण उन्हनि जो हलण उन्हनि जो ॻाल्हाइण उन्हनि जो सुम्हण उन्हनि जो उथण मुरीदनि में वेहण या तन्हाइण में वेहण पंजन सां वेहण या परायण सां वेहण हर हाल में उहे अल्लाह जी मोहब्बत जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि पंहिंजे मालिक सां दिलि लाहींदा आहिनि हाल हे हूंदो आहे जो दिलड़ी ॾिनम जा मोहम्मदी हुजे चेहरे दिसण सां अल्लाह याद अचे ये अल्लाह ने चेहरे में भेड़ो उन्हनि खे अखियूं रलाए दीदूं रलाए ॾिसणो उन्हनि जी दीदुनि जो असर है जो मुर्द ज़मीन खे हिदायत वारो बणाए
तरह हुंदियूं आहिनि उहे अखियूं कहिड़ी तरह जो प्यारे हुंदियूं आहिनि जो जीअं अखियूं पुटन त मदीने वारे साईं जी कचहरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे दलाइल खैरात लिखो शेख दलाइल अच्छा दिलाए मुझे पास आया तुमको ज़ियारत कयन सवाब कयन अंदजा अरकान अदा कयन और दिल में इश्तिहाक जागो त हाणे मदीनो ॾिसां हुकुम जॾहिं हज कयो त मूं मोहम्मद अमीर अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम जेको हज करे ऐं मदीने न वञे उन ॼण मदीने वारे साईं सां जफ़ा अल्लाहु अकबर हज कजे को हज जा अरकान अदा करे को वरी मदीने वञे शेख दलाइल हज कयो हज जा अरकान अदा कया को दिल में इश्तिहाक जाॻियो हाणे हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़न जो ठारो आए उते आ रहमत उते आ बरकत उते दियुन जो करारो आए हयात आहे हबीब मुंहिंजो यारो सुणे सुञाणे गुलाम पंहिंजो पोइ सगन में साणी थिए उन्हीअ सां बिरद मां कई जे पुकार शेख दलाइल चयो पोइ मां मदीने पाक जे लाइ मक्का मुकरमा में उन जॻह ते आयुसि जिते उठण वारा काफ़िला गॾु करे मके खां मदीने वेंदा हिकिड़े उठ वारे खे चवंदा मदीने हलंदे अल्लाह छो न हलंदुसि मुंहिंजो कमु ई इहो आहे भाड़े ते खयूं उठ खे किराए ते खयूं कीअं माण्हू बसुनि में सफ़र कंदा आहिनि किराए ते हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ताईं वेंदा आहिनि बसूं आहिनि कारूं आहिनि हिन दौर में इहे सवारी जा निज़ाम आहिनि उन दौर में उठ हूंदा हुआ घोड़ा हूंदा हुआ उठ जे ओछार खां चइनि रातूं हलंदे थी वक़्तु छो न मां वेठो ई वेंदा अल्लाह उठ भाड़े ते खयईं पोइ ॿ टे उठ वारा ॿिया बि साथी थिया पोइ मुंहुं मदीने निकिरे मके खां मदीने निकितो आहे त शेख दलाइल जे दिल में मदीने वारे साईं जी मोहब्बत जज़्बात वारो शिकिर थिया दलाइल जो उठ पे हलाए पियो उन शहज़ादे खे चई बच्चा तकड़ो तकड़ो हल जल्दी जल्दी हल तकड़ो तकड़ो मूंखे मदीने ते पहुचाए हाणे इंतज़ार नथो थिए हाणे सब्र नथो थिए जो मदीने जे वेझो पहुतो आहियां मतां मौत अची वञे जो महबूब जो पाक शहर न ॾिसां अॻ में मतां मरी न वञा ओ बच्चा उठ जल्दी हकल न इंतज़ार कर न दे कंहिंजो शाम थी गई रात थी गई उठ हलाइण वारो जेको हो न नंढड़ो ॿार नंढो नींदर हो रात थी त उन उठ हलाइण वारे खे निंड पई अचे केॾीमहिल झूठो खाई हेॾे किरे शेख दलाइल पंहिंजी मोहबत में अल्लाह ताला मदीनो ॾेखारे वञण जी लज़त अजीब अथव सुभान अल्लाह मदीने वञण जो इश्क अजीब अथव अल्लाह जी इज़्ज़त जो कसम आहे मां केतिरा भेरा मदीने वियो आहियां पर हर दफ़े मदीने वञण जो मज़ो ई नित नओं आहे मदीनो ॾिठो मदीनो ॾिठो सादिल कीअं सादिल कीअं टिके रीअ रसूल
माण्हू जो इश्क छाओ मदीने दे साईं सां जो केड़ा केड़ा दुरूद गड करे इन दलाइल जवाब ॾियणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो भी कने दे तो दुरूद करके सैयद सादे के वंद सैयद के चमाट हणी रात जो सुतो दीदार बद अल्लाह अकबर मदीने में को तो महबूब जे रोज़े पाक जे आतो आयो और दीदार अल्लाह अकबर हाणे तो रोज़ महबूब जे ॾिसे कीअं भला विसरंदो जन्म दीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जन्म दीनो ॾिठो जितो हयातुन नबी मुंह जो नाले ॾिठो कीअं भला जन्म दीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जन्म दीनो ॾिठो जितो झलक जानी बसन भागवारा वजन झलक जानी बसन से वठी था वरन जन्नतुन जो चिठो जन्नतुन जो चिठो कीअं भला विसरंदो मदीने में आयो अर्ज कई गीत जाऊं महबूब के बाताए गुनो रण कई वो मदीने में जेके अल्लाह ये परचाए नस्बियो सुभान अल्लाह जब इश्क उद्माना मोहब्बत मस्ती कई सुभान अल्लाह ओके अल्लाह वाले नस्ब नुस ओ शेख दलाइल मदीने पाक में केड़े जे हरम इन जे चई पासना बाजार होंदी घर होंदा जिते साईं करे जो रोज़ हुआ जन्नतुल बकी जे विच में हीअं प्लाट खाली आहे त इन जॻह ते बाजार होंदी घर होंदा के अल्लाह जे माने चयोसि ओ शेख हिकिड़ी माईअ जे वेहंदी आहे उन जूं अखियूं हूंदियूं हिन रोज़ पाक जो दीदार कंदी आहे जेकॾहिं साईं को त मदीने वारो तोते परची पवे वञे ॾिने माईअ खे वञी परचाए जेॾी माई परची पई त मदीने वारो परची पवे मर्द हूंदा आहिनि कि मायूं मर्दनि वांगुरु मथे शेख दलाल यार राजी करणो को छा मर्द छा माई मदीने वारो रुसी मुर्दनी मुझे परचाए दे ओ मां तू मदीने वाले दी महबूब बानी मुझे महबूब परचाए दे मुझे पीरी दिखाए दे माई ने खोद ये देखो महबूब दीदा से रोज तुम दिमाग में सुभान अल्लाह माई ये लिखो हिन जी वा जेका ख्वाहिशूं हुयूं या जेका बकाईदारी आदत हुई सभु निकिरी चुकी आहे शेख दलाल जी पाण खां वठी चई ओ शेख ॿुधी मथे थी हीअं आंगुर जो इशारो करे चवण लॻी हे ॾिस मदीने वारो बीठो
पैगाम खणी आयो हां मां तो न्यापो खणी आयो हां मां जो यार पकड़े बैठो आ जेकरे शैतान दे यार खां बचण चाहियो था त के अल्लाह हवाले दी वठ मजबूती सां चलो वही के अल्लाह हवाले दी कचहरी में बेहो अल्लाह हवाले दी संगत में बेहो जे अल्लाह बारन सां वेंदो त हिन शैतानी फितनन खां अल्लाह बचाए ईमान जो जेकरे को मजबूत किलो आ तो अल्लाह दे वली जो आ शाफी जेड़ो चौकी जो आलिम छो न हुजे शैतान राई जी कचहरी में वञो पवंदो इमाम आज़म जेड़ो आलिम छो न हुजे इमाम जाफर सादिक जी कचहरी में हेदा वड़ा वली है हेदा वड़ा आलिम अल्लाह वारिस अल्लाह लाएगा तो तुझे मुझे हक है अल्लाह तो कई वजह निजाम हो जा तो दुनिया की यारी घड़ी हुई थी सुभान अल्लाह दुनिया की यारी खोल रखी सुभान इतनी यारी का अल्लाह वारिस सुभान अल्लाह वजह यारी के मैंने सयारी रखी के ऑफिसर सयारी रखी पुलिस वाले सयारी रखी ये तो दुनिया में फायदो देगी पर कि अल्लाह हमारे जी यारी ये सारी यारी रखी अल्लाह हमारे साथ वो तो के मरण में कमी थी कब्र में कमी थी कब्र में उठने महशर के मैदान में कमी थी पुरुष का इतनी दुनिया की हयाती है उन्हें जला तो एतरी यारी रखी इतनी यारी और पछाड़ी जे लगे को हजारे साल रहणो उन्हें जरा तैयारी करो उन्हें जरा को सरमाए सहारा सुभान अल्लाह इंशाअल्लाह अल्लाह जमाना जिथे किथे बैठा है का पानी ईद मोहद आऊं तो कुछ अगर भटिया ईद मोहद पर आऊं तो कुछ अगर भरी क्या मता छे खान बलोच त कमी नहीं मां कीमत मदीने वाले जो तोरा को मिले तो सुखी आज ले उनकी बना आज मदद मांग उनसे कल न मांगेंगे अगर कयामत को तू मान भी जिस्म में ताकत रही कि अल्लाह हमारे जे लड़ लगी अल्लाह के फर्ज अल्लाह हमारे जी शान भाई अल्लाह हमारे जी कचहरी संगत दिया असर बुधाया माने तुझी मर्जी सुभान अल्लाह कई बोल इन चिले वाले सा यारी रखने तो के शराबी बनाई सुभान अल्लाह पर दे माती यार दिल पर साईं यार सुन्नत से करी तो सुभान अल्लाह इन दौर में अल्लाह हवाले जी सोबत ये जरूरिया ये उन्यारे के पानी की जरूरत भूखे के पानी की जरूरत सुभान अल्लाह इसो कुरान पढ़ने वाला कई है पर कुरान जो असर उन्होंने पाक किताब जे के यहूदी का बुधने तो यहूदी बनाए ये यो सागो कुरान के कादियानी वटे पढ़ते कादियानी को डेढ़ो गुमराह तो जो के कादियानी बनाए पर देखने नंबर वाले अल्लाह मशहूर हमारे इमाम मोहम्मद मीर जी मुद्दम प्याला प्याला तो के उमर को जो मुस्तान साने बत्ता तू बिने सोबत में हज वो देते बाबा होते बाबा सब दोस्त एक को फातिहा शरीफ रेनो का कुल अल्लाह शरीफ पढ़ो अदे दिल शेर
गुरशे अने फयाज अरे आप अमर दे वो भी सारे समाज में अज जेको बुधो अल्लाह करे जो